वेठा आहिनि त उन कौंसलर जे मथां आए थो थिए त हू पंहिंजी सेक्शन में ॾिसनि जंहिंसां का नाइंसाफ़ी थिए थी, जंहिंसां का तकलीफ़ थिए थी, उनजी उहा कंप्लेन खणी अचनि असां वटि कंप्लेन खणी अचनि, असां उनजो तदारक कंदासीं। तव्हांखे यादि हूंदो बलो साहिब जे दौर में असां सेक्शन हेड रखायासीं 3, सुपरवाइज़र रखायासीं 3, पोइ उन्हनि सुपरवाइज़र जो टकराव रोज़ हूंदो हुयो। इहे ई सभु रोज़ माली खड़ा थियो हिकु जाइ ते बीठा हूंदा हुआ। केॾी महिल एडमिन ब्लॉक वटि बीठा हूंदा हुआ थिया, केॾी महिल एडमिन गेट ते बीठा हूंदा हुआ थिया, पर हर जाइ ते असां हुन सां गॾु हुआसीं, हर जाइ ते असां हुन सां गॾु थियासीं। पर अॼु बि अगरि असां हुन सां नाजाइज़ी थिए तव्हां चवंदो ईअं ई हसन भट्टी जे ख़िलाफ़ थी बीहनि, तव्हांजा उहिदेदार तव्हां सां गॾु हुते बीठा हूंदा। फ़र्क़ु इहो आहे त अॼु तव्हां हुननि खां डिॼो छो था, कंहिंखां बि तव्हांखे डिॼण जी ज़रूरत कोन्हे का, तव्हां पंहिंजे हक़ जे लाइ, पंहिंजे राइट जे लाइ तव्हां बीह सघो था। जॾहिं बि को मसइलो हूंदो अदा अब्दुल्ला सां गाॾियूं थो ॾे, अब्दुल्ला सां सही नथो हले, अब्दुल्ला सां ड्यूटी सही नथो वठे, अदा बलो साहिब सां सही नथो हले, बलो साहिब सां ड्यूटी सही नथो वठे, बलो साहिब सां थ्रेट्स थो ॾे। डेली तव्हां एडमिन ब्लॉक जे अॻियां, एडमिन गेट जे अॻियां धरणो हणी बीठा हूंदव। अॼु छो था धरणो हणी बीहो? तव्हांजो उहिदेदार, तव्हांजो शकील जो सदर तव्हां वटि उते बीहंदो, पर अॼु तव्हां बीह ॾेखारियो। तव्हां खां मथे कोन्हे को, टेक्निकल हुजे या नॉन टेक्निकल हुजे, पर सेक्शनल हेड हमेशह थींदो आहे। पोइ केरु बि हुजे, अता चांडियो हुजे, हमीद साहिबु हुजे या को ॿियो हुजे, सेक्शनल हेड हिकिड़ो थींदो आहे, उहो इंतिज़ामिया रखंदी आहे, उन सां असां इख़्तिलाफ़ कोन्हे को। पर असांजा पोरियत कमु कनि था, पंहिंजे जज़्बे सां कमु कनि था, पंहिंजी बहितरीन तरीक़े सां कमु कनि था, हू खेॾनि था। छा अॼु अगरि ही बाग़ बाग़ीचा सुनहरा लॻा पिया आहिनि, गुलो गुलज़ार लॻा पिया आहिनि, केरु थो करे? हसन भट्टी कोन थो करे, ही माली था कमु कनि। छा इहो उन्हनि खे ॾिसण में कोन थो अचे? जेकॾहिं तव्हां सां नाजाइज़ थियनि थियूं, तव्हां खां डबल कमु वरितो वञे थो, उन डबल कम जे लाइ असांजे मुलाज़िम खे हुननि खे डबल उजरो ॾियणो पवंदो। जे डबल उजरो न ॾींदा त हू पंहिंजो ड्यूटी टाइम जो जेको हूंदो हुननि जो ओतिरो पूरो कमु कंदा। छो 3 जाइनि ते वञी कमु कनि? तव्हांखे को बि सेक्शन हेड चवे हितां खां हली तव्हां ॿिए सेक्शन में कमु कयो, हुतां छॾे तव्हां 3 सेक्शन में कमु कयो, तव्हां हुनजो न कयोसि उहो कमु। तव्हां जंहिं सेक्शन में आहियो तव्हां उते कयो, चाहे इहो स्वीपर छो न हुजे, चाहे माली छो न हुजे, चाहे को ॿिए सेक्शन जो छो कोन हुजे। जंहिं सेक्शन में अगरि सिविल डिपार्टमेंट में स्वीपर आहे त उहो सिविल डिपार्टमेंट में कमु कंदो, अगरि जे मैकेनिकल जो स्वीपर आहे त उहो मैकेनिकल में कमु कंदो, उहो हितां खां निकिरी वञी कॉलोनी में कमु कोन कंदो। अगरि जे हितां जो वञी उते कॉलोनी में कमु करे थो त पोइ कॉलोनी वारो बि अची हिन सिविल डिपार्टमेंट वारे खे कमु कराए, जे न त तव्हां हुनखे जवाबु ॾेई छॾियो। मां लुत्फ़ खे बार बार चयो आहे, ऐं तव्हां लुत्फ़ जी कंप्लेन खणी अचो, लिखत में ॾियो मूंखे, पोइ आउं लुत्फ़ सां ॻाल्हाईंदुसि त छो ही नाजाइज़ियूं छाजे लाइ थियूं थियनि, ही छाजे करे थियूं थियनि नाजाइज़ियूं। इहे नाजाइज़ियूं कतनि बि असां बर्दाश्त कोन कंदासीं। इन नाजाइज़ियुनि जे करे ही जेके रोज़ रोज़ हिते असां एम्प्लॉइज़ खे थ्रेट्स ॾिना था वञनि, केॾी महिल हसन भट्टी थ्रेट्स थो ॾे, केॾी महिल लुत्फ़ थ्रेट्स थो ॾे, केॾी महिल मुख़्तलिफ़ सेक्शन खां थ्रेट्स था मिलनि। इहे थ्रेट्स असां कतनि बर्दाश्त कोन कंदासीं। जेको बि तव्हां सां को अहिड़े तरीक़े सां लैंग्वेज में ॻाल्हाए थो, तव्हां सां को घटि वधि ॻाल्हाए थो, तव्हां हुनजी कंप्लेन कयो, इनशाअल्लाह हुन कंप्लेन ते असरु थींदो। बाक़ी तव्हांखे ख़बर आहे त मथां खां क़यादत जेका बि आहे तव्हांजी मुखालफ़त में आहे, हर जाइ ते तव्हांखे कमज़ोर करण जी कोशिशि कई वई आहे। पर अॼु मूंखे ख़ुशी आहे उन स्ट्राइक जे ॾींहं खां वठी तव्हां एम्प्लॉइज़ अगरि जे ईअं ई सलाह पिया हिते रहियो, ईअं ई पाण में मुठी मुठी सां मिलाए रहियो, ईअं ई पाण सां गॾु कुलो कुले सां मिलाए रहियो, तव्हांजा हक़ केरु बि गज़ब कोन थो करे सघे। असां बर्दाश्त कयोसीं, बाबा ठीकु आहे, यूनिवर्सिटी जे अगरि जे बजट न आहे, तव्हां असांखे अधु पघार ॾिनी, असां चुप रहियासीं। तव्हां लीव इनकेशमेंट जो 4थों हिसो असांखे ॾिनो, असां चुप रहियासीं। तव्हां 1 तारीख़ 29 तारीख़ जे बजाए 5 6 तारीख़ असांखे पघार ॾिनी, असां ख़ामोश रहियासीं। तव्हां असांजा टूर बंदि कया, असां ख़ामोश रहियासीं। तव्हां असांजा रिम्यूनरेशन बंदि कया, असां ख़ामोश रहियासीं। इहो ख़ामोश इन लाइ रहियासीं, इहो तव्हांजो साथ में ॾिनो।